ऐं जंहिंजे हृदय में भॻवान जे बजाए धन ऐं वॾाईअ जी मूर्ति वसी रही आहे। पाण माया में लंपट थियल से ॿियनि खे माया खां मुक्त कीअं करे सघंदा। ईश्वरी नाते सां त प्राणी मात्र सभिनी जीवन खे नमस्कार करणु धर्म आहे, पर परमात्मा खे प्राप्त करण जी आशा सां अहिड़नि मनुष्यनि खे सतगुरु सम्झी संदन पेर पूॼण ऐं खाउन कननि में मंत्र फूकाइण सां हरगिज़ उधार न थियणो आहे। उधार मोक्ष थियणो आहे ॿिनि उपावनि सां। हिकु पूरण सतगुरुअ वटां मिलियल मंत्र खे लगातार विधिअ सां हृदय में धारण सां, ऐं ॿियों भगवत कृपा सां प्राप्त थियल शक्तिवान सतगुरुअ जी तपस्या सहित शक्तिअ सां। सम्झजे थो त इन्हनि ॿिनि कारणनि सबबि ई ईश्वर स्वरूप तत्वज्ञानी महात्माउनि वटां मंत्र हासिल करण जी रीत चालू थी हुई, जा इन्हीअ दृष्टिअ खां तमामु लाभकारी हुई। मगर अॼु अहिड़नि सतगुरुनि जी घणे भाङी खोट आहे। अॼु गिटीअ में फिरंदड़ गुरुनि खां कननि फूकाइण सां ऐं जंहिं कंहिंखे ई गुरु मञण सां उधार थी वेंदो, अहिड़ो ख़्यालु धारण वारा मनुष्य घणे भाङे ठॻिजी वञनि था। छाकाणि त न की त मंत्र ॾियण वारा शख़्स मंत्र में या मंत्र जे असर में श्रद्धा रखंदा हुजनि हा त उन जी ओट वठी संतुष्ट रहनि, न की संदन शिष्य साधननि करण जी तकलीफ़ वठणु चाहिनि था। ऐं न वरी मंत्र ॾींदड़नि में उहा शक्ति आहे जंहिंजे प्रभाव सां मंत्र ॾियण सां ई पाण खां पाणे ई शिष्यनि जो उधार थी वञे। हिकु ॻाल्हि खां त बिल्कुलु ई ख़बरदार थियणु घुरिजे। हिंदू स्त्रियुनि जे वास्ते पुरुष जातीअ में रुगो ॿ अहिड़ा गुरु थी सघनि था जिन जे चरणनि छुअण जो खेनि अधिकार आहे। हिकु शादी कयल पति ऐं ॿियो सॼे जगत जो पति ईश्वरनि जो ईश्वर परमात्मा। उन्हनि ॿिनि खां सवाइ सत मार्ग जी सिख्या त इहे कंहिं बिल्कुलु लाइक़ु सुठे आचरणनि वारे ऐं वैराग भरियल पुरुष खां वठी सघनि थियूं, पर कंहिंजे चरण छुअण या कंहिंखां बि कन में मंत्र फूकाइण जी खेनि ज़रूरत कान आहे। पोइ भली खणी उहो पूरन महात्मा या महापुरुष छो न हुजे। चरण छुअण या मंत्र वठण खां वधीक लाभ सचे महापुरुष जे शास्त्र अनुसार ऐं निर्दोष बतायल सिख्या जे पालन करण सां ई थींदो। उन में ज़री मात्र बि शक न आहे। सचे महापुरुष जी सिख्या निर्दोष ई थियणी आहे। सचो महापुरुष सम्झण बि उन्हीअ खे घुरिजे जंहिंजी सिख्या भोगनि में फासाइण वारी ऐं पापदायक न आहे। मंत्र ॾियण जो मतिलबु आहे रस्तो बताइण ऐं न रुगो कन में फूक ॾियणु। अलबत गुरु या रस्तो बताईंदड़ जी ज़रूरत त रहे ई थी। इन लाइ पंहिंजे मन में कंहिंखे गुरु मञण में हर्ज कोन आहे, पर अॼुकल्ह जे बिगड़ियल ज़माने में कंहिंसां ज़ाहिर ज़हूर संबंध जोड़ण खां पहिरियां ई ऐं पाण खे क़ुर्बान करे छॾण खां अॻु में कुझु वक़्त ताईं आज़माइश वठण जी भावना सां न, मगर भलाईअ जे उपाउ जी भावना सां उन जी ऐं उन जे बतायल साधन जी सोबत करे ॾिसणु जुग आहे। पोइ जेकॾहिं मन में उत्तम गुणनि जे धारण लाइ तड़प जागे या घटि में घटि खोटनि स्वभावनि ॾांहुं मन जो लाड़ो न थिए त पोइ ठीकु आहे, पर जेकॾहिं उन जी सोबत सां नीच स्वभाव वधनि ऐं काम या लोभ वग़ैरह जागे त पाण खे ख़बरदार करियो। जेको गुरु
सिधो या अणसिधो कंहिं बि नमूने सां पंहिंजे आराम जे लाइ धन या स्त्रियुनि जी शेवा जी अभिलाषा करे उनखां बिल्कुलु सचेत रहो। भारत में अॼु बि सचनि साधुनि ऐं ईश्वर प्राप्त थियल महात्माउनि जो अभाव नास्ती न आहे। पूरन उत्साह सां सर्व अंतर्यामी सर्वव्यापी भॻवान खे अहिड़े सतगुरुअ जे मिलण लाइ प्रार्थना करणु घुरिजे। जेकॾहिं तव्हांजी अभिलाषा सची हूंदी त सचो संत अवसि मिली वेंदो। वधीक छा, ख़ुदि परमात्मा खे संत बणिजी करे बि तव्हांखे उपदेश ॾियण लाइ अचिणो पवंदो। ईश्वर जो लॻातार सिमरण, पाण में उत्तम गुणनि जो वाधारो, भोगनि खां वैराग, इन्हनि टिनि ॻाल्हियुनि खे वधाईंदा रहो। ईश्वर जे राज में अन्याय नथो थिए। जेकॾहिं तव्हांजी सची कोशिश हूंदी त तव्हांजी हालति जे मुआफ़िक़ तव्हांखे सतगुरु अवसि मिली वेंदो। योग्य लाइक़ु गुरुअ में भक्ति ऐं श्रद्धा अवसि करणु घुरिजे। जेको गुरुअ जो ई भगत न हूंदो सो भॻवान जो भगत कीअं थींदो। पर इन गुरु भक्तीअ जी शुरूआति वॾड़नि ऐं माता पिता जी शेवा भक्तीअ सां ई करणु घुरिजे। जेको माता पिता खे नथो मञे सो गुरु ऐं भॻवान खे सवलो न मञींदो। प्रहलाद जो मिसाल ॾेई माता पिता जी आज्ञा न मञण जो कथन करणु सवलो आहे, मगर प्रहलाद बणजणु ॾाढो ॾुखियो आहे। प्रहलाद या भरत लाइ पिता ऐं माता जी आज्ञा खे उल्लंघन करणु धर्म हो, छाकाणि त उहे भॻवान जा पूरा पूरा भगत हुआ। पर भोगनि जे तालिबनि, स्वार्थी मतलबी, ज़िद्दी, लोभी ऐं क्रोधी मनुष्यनि जो ईअं करणु याने माता पिता जी आज्ञा न मञणु सो गिरावट रूपी दरिया में वही वञण जे बराबरि आहे। जो मनुष्य सदाचारी आहे, शुभ गुणनि खे वधाइण में लॻलु आहे, माता पिता गुरुजननि वॾनि जो आज्ञाकारी आहे, सदाईं सच ॿोलण वारो आहे, जो क्रोध नथो करे, ब्रह्मचर्य जो पालन थो करे, संजमी आहे, मन इंद्रियुनि ते ज़ाब्तो अथसि, पंहिंजे धर्म मुजिबि वर्ते थो, दुखी ऐं ग़रीब प्राणियुनि जी शेवा में तन मन ऐं धन सां लॻो रहे थो, दया ऐं प्रेम में जंहिंजो हिर्दो उछलूं ॾिए थो, ॿियनि जी भलाईअ लाइ पंहिंजे भले जो त्याग ख़ुशीअ सां करे थो, ॿिए जी भलाईअ में ई पंहिंजी भलाई सम्झे थो, पर स्त्रीअ खे माता करे सम्झे थो, जो भोग विषयनि में ग़लतान न आहे, अठई पैर जेतिरो थी सघेसि थो ओतिरो भॻवान जो सिमरण करे थो, प्राणी मात्र में भॻवान खे पसे थो ऐं सभिनी जो जेको सन्मान करे थो, उहो ई मनुष्य हक़ीक़त में आत्म उन्नति याने पंहिंजो वाधारो करे रहियो आहे। अहिड़े मनुष्य जो संग सदाईं आनंद ॾियण वारो आहे, पोइ भले खणी उहो मुक्त न हुजे। अहिड़े मनुष्य खे गुरु करे मञण में या उनखां सत उपदेश ऐं नसीहत वठण में सदाईं लाभ आहे। उहो जेकॾहिं मुक्त हूंदो त मुक्तीअ जे दर्जे ताईं पहुचाईंदो। ॿीअ सूरत में जंहिं हालत खे पाण पहुतल आहे ओसिताईं त अॻिते वधाए वठी वेंदो।